पाछन पोया हला थी मां। बाबा अर्शिला किथे रहिजी वई? मानी टेबल ते लगी चुकी आ, तदी थी वेंदी। पापा आप ही अच्छी पई। वो तो इन घर जी राणी आ, जेको हुआ चाहींदी तीअं ई थींदो। खुद मुख्तियार जो आहे। कॾहिं त मिठो ॻाल्हाईंदी कर इन्हनि ॿारनि जे लाइ। मम्मा प्लीज छो पिया डिस्टेंस वधायो? ॾिसो न आप ही घर खां कटिजी रूम जी थी वई आहे। मूं कहिड़ो ॾंबियो था मांसि। पापा आप ही अच्छी पई। लॻे पियो त अंदर जी मौसम वसण जा सांभा पई करे। जी बाबा। छा ॻाल्हि आहे बाबा? चेहरे ते उदासीअ जो मींहुं पियो वसे। पापा लॻे पियो त आप ही जा सेशनल्स बहितर न पिया थियनि। न बाबा ईअं न आहे, हाणे निंड मां उथी आहियां, इन जे करे ईअं लॻे पियो। सिधो सौ छो नथी ॿुधाईं सॼी राति जागी पई? सॼी राति छो जागंदी हूंदी ॿारनि जी मां? सॼी राति उन मुंहिंजे लाइब्रेरी वारे सां ॻाल्हाईंदी, ॿियो वरी कहिड़ो कमु हूंदसि। मां सम्झां थी त मम्मी जी ठहियल बिरयानी खाइजे। ईअं न थिए मम्मी सवाब दीदी इख्तियारात इस्तेमाल करे ऐं असांखे मानी खां महरूम करे छॾे। असां 4 त भाती आहियूं हिन घर में, ऐं असां में 40 मेलनि जो फ़ासिलो पैदा थी चुको आहे। मूंखे लॻे थो त मामलनि खे हाणे वाक़ई बि संजीदगी सां ॾिसणु घुरिजे। ऐं ईअं छो थियो आहे, इन जो सबबु पिणु ॻोल्हणु घुरिजे। मामला पधर पट पियल आहिनि, जेकॾहिं सम्झ जा पल हथ में हुजनि। अर्शिला बाबा तूं ई ॿुधाए मामलो छा आहे, छा पियो हले? आई एम सॉरी बाबा, मुंहिंजी तरफ़ां कुझु बि कोन्हे। बाक़ी ममा ख़बर न आहे कहिड़े खौल में फाथल आहे, उन जे लाइ मां कुझु बि नथी करे सघां। ॾिस ॾिस इहा ई पिलकार अथसि जंहिंजे लाइ मथो हणंदी आहियां। छोकिरियूं कंट्रोल में कर, वरना हथ मां निकिरी वेंदई। ममा असां अहिड़ो कयो छा आहे जेको? अर्शिला ख़ामोश। भाउ सां ईअं ॻाल्हाइबो आहे, ईअं जवाबु ॾिबो आहे? मम्मी इहो छा कयो तव्हां? मसे मसे आप ही आई हुई, हाणे मानी बि न खाईंदी हुआ। हा तूं छो न भर खणंदी आहे? ॿई हिकु जहिड़ियूं जो आहियो। फॉर गॉड सेक मिशाल, ईअं औलाद खे पालबो आहे छा? सॼी ग़लती मुंहिंजी आहे, मां सभिनि जी दुश्मन जो आहियां। हां ते मुंग पई डरियां सभिनि जे। प्लीज मिशाल यार ख़ामोश, मानी जो टाइम। अर्शिला खे मूंसां ईअं न करणु घुरिजे हा। मूं त खेसि हिकु दोस्त सम्झियो हुयो। हुन ईअं छो कयो? घट में घटि इहो तरीक़ो अख्तियार न करणु घुरिजे। साईं जूस। साईं ॻाल्हि पुछा कयां? हा चओ। चवां हाणे तव्हां हलिया वेंदा? छा थो चई सघिजे मीर? जिते दाणो पाणी लिखियलु हूंदो उते मिलंदो। पर साईं अवां हिते 10 सालनि खां ईमानदारी सां कमु कयो पिया, सुठा दोस्त ऐं वास्ता ठाहिया आहिनि। उनखे चई करे पंहिंजी बदिली छो न पियो रोकरायो? ईमानदारी, सुठा दोस्त, वास्ता। अमीर अली ही तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे? वञ वञी धोबी खां कपिड़ा खणी अच। जी साईं।
मिस्टर सैफ सां मिलणो आहे जेको हिते लाइब्रेरियन आहे। जी फरमायो। आऊं ई सैफ आहियां ऐं लाइब्रेरियन। ओह आई एम सो सॉरी, मूं अव्हांखे लाइब्रेरियन चयो। हिन में सॉरी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? डॉक्टर खे डॉक्टर चइबो, कासाई खे कासाई चइबो ऐं लाइब्रेरियन खे बारबेरियन त न चइबो। न मुंहिंजो मतिलबु इहो न हो। त तव्हांजो छा मतिलबु आहे? मां को बारबर आहियां, को हजम आहियां? असल में मां अर्शीला आहियां, मिस्टर रहीम जी थी। हुननि मूंखे तव्हां ॾे मोकिलियो आहे। ओ आई सी, रहीम साहब, सही। ठीकु आहे, तव्हां हुकुम कयो, मां तव्हांजी कहिड़ी मदद करे सघां थो? ऐं तव्हां कहिड़ी थीसिस ते कमु पिया कयो? आई एम कंफ्यूज। तव्हां हिक ई वक़्त में एतिरा सवाल पिया कयो, मां छा चवां त। ओके, तव्हां सिर्फ़ु हिकु सवाल जो जवाबु ॾियो, छा पिया? हाँ नो नो थैंक्स। मां सम्झां थो त तव्हां मूंखे हिकु दोस्त जी हैसियत सां ॾिसो, कंहिं बारबेरियन जी हैसियत सां न। ओके दोस्त। सुठी दोस्त। पाछन पोया हला छा त सुठी दोस्त आहे। भूरी पल पल रोआ तो मां विढ़ा थो मां अकेले तुझी बेदर्द दुनिया सा वजूदी वेड़ में वेढ़ल राह हर पल उन्यायल मां। आपी 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 तव्हांखे त मम्मी जे बारे में ख़बर आहे न, पोइ तव्हां छो पिया हुननि जूं ॻाल्हियूं दिलि ते खणो? आपी मम्मी जो इहो बिहेव ऐं असांजो इहो परेशान रहणु पापा खे बि डिस्टर्ब पियो करे। पर साइमा सां मम्मा खे छो नथा वणो? हू छो असां ते पाबंदियूं हणणु चाहे थी? छो असांखे पंहिंजे इशारनि ते हलाइणु चाहे थी? हू त पापा सां बि ईअं ई हूंदी आहे। अहिड़ी शक्ति बाबा हणी सघे थो, पर हू असां ते ट्रस्ट कंदो आहे, असांखे सम्झंदो आहे। हुननि खे ख़बर आहे त असां कॾहिं बि अहिड़ो ग़लति क़दम कोन खणंदासीं जंहिंसां हू पशेमान थियनि। आपी तव्हां सही पिया चओ, पर इहो सभु केसि ताईं हलंदो? मां बि ईअं पई चवां त बाबा खे हाणे मामला सिधा करणु घुर्जनि। पापा हर भेरो मम्मी खे सम्झाईंदा आहिनि, पर हिन दफ़ा पापा पाण फील कयो आहे त मम्मी जो बिहेव असां सां गॾु ॾाढो ख़राबु आहे। आपी तव्हांजो फोन छो बंदि आहे? हा राति सुम्हण महिल ऑफ कयो हुयो, उते हम त विसरी वियो ऑन करणु। कावड़ियल बहन, अॼु जेकी कुझु बि थियो घर में, उन सां कंहिंखे बि सुख ऐं सुकून कोन मिलियो। ॼातल सुञातल दर्द जे लूण खे ज़बान ते रखियो वियो। उन सां दिल में अहिड़ी सट उभरी। ईअं आहे न? पर पापा हिन में असां। मां हिन वक़्तु सिर्फ़ अर्शीला सां ॻाल्हाईंदुसि। हा राणी थी, तूं ॿुधाए, इहो जेकी कुझु थियो सो सही थियो? बाबा आऊं किथे ग़लति आहियां, तव्हां ई ॿुधायो। बाबा रिएक्शनली थियण सां मसइलो हल न थींदो। जॾहिं वालिदिन जो औलाद तां कॉन्फिडेंस ख़त्म थी वेंदो आहे त हू फितरी अमल बणिजी वेंदो आहे, जीअं अॼु थियो। बाबा मां सम्झां थी त तव्हां मूंखां वधीक हिन रद्द अमल खे सम्झो पिया। पुट, मां घटि में घटि इन थ्योरी जो क़ाइल न आहियां, पर मां मञां थो त तव्हांजी मम्मी ग़लति न आहे, पर हुन जो तरीक़ेकार अमल ग़लति आहे। पापा अवां जो मतिलबु आहे त असां ग़लति आहियूं। बाबा अवां बि इहो सम्झो पिया असां के ग़लति अॻिते आहियूं। पुट ॾिसो, मूंखे पाण खां वधीक तव्हां ते एतमाद आहे।
पर कुछ अहिड़ो ज़रूर आहे जेको ग़लति आहे ऐं उहो छा आहे छो इहो ख़त्म थियणु घुरिजे। इन जो मतलब तव्हां खे असां ते एतबार न आहे। बस पुत्र, मूंखे जेकी कुझु चवणो हो मूं चई छॾियो। तव्हां ॿई भेनरूं वेही सोचो ऐं इन मसइले जो हल ॻोल्हियो। इस्लामाबाद में एतिरा ॾींहं रहण जे लाइ का एक्टिविटीज़ बि हुजे छा कंदीअसि। हिते घटि में घटि यार दोस्त त आहिनि। जहांगीर मूंखे पाण साण छो नथो वठी वञे। मूं हुन जे लाइ पंहिंजो सभु कुझु छॾियो आहे ऐं हू आहे जो न मूंखे हुन सां ॻाल्हाइणु घुरिजे। ईअं कीअं थींदो? मां हिते ई हूं। लॻे थो त मुंहिंजी यादि खेसि तड़पाए पई। हेलो, मुंहिंजे सिर जा साईं, मां हींअर ई तव्हांजे बारे में पई सोचां ऐं तव्हांखे कॉल बि करण वारी हुयमि ऐं तव्हांजी कॉल अची वई। रुगो यादि करण जी ॻाल्हि करी थी। हिते जान अची निड़ी में अटकी आहे। 1.5 महीनो तोखां बग़ैर मां कीअं गुज़ारींदुसि? इन जे लाइ त मां तव्हांखे चवां पई त मां बि तव्हां सां गॾु हलां। ॾिस सनी, तूं वरी साॻी ॻाल्हि पई करीं। ख़ैर, मां अचां थो। पाण ॿाहिरि हली कंहिं सुठे माहौल में वेही करे ॻाल्हायूं था। तूं बसि तयारु रहिजां, मां अचां थो। ओके ओके, तूं अच। हेलो हेलो, आई एम सॉरी महराज, मां तोखे थोड़ी देर में कॉल थी कयां। हू एक्चुअली न मोहतरमा न, कॉल करण जी का ज़रूरत कान्हे। ऐं ॻाल्हि ॿुध, मां हिते पार्क में तुंहिंजो वेट थो कयां। जल्दी अच, अॼु असांजी म्यूज़िशियन सां अपॉइंटमेंट आहे। मां जल्दी नथी अची सघां। महराज, तूं केरु आहे? केॾांहुं वञिणो अथई? आपे कुझु बि न, मुंहिंजो क्लास फेलो आहे महराज। आख़िर केरु आहे जंहिंसां तूं एतिरे अदब सां बि ॻाल्हाई? मूंखे ॾे, मां बि ॻाल्हायां। हेलो मोहतरम, मां अर्शीला पई ॻाल्हायां, साइमा जी आपी। यकीनन मुंहिंजो तारीफ़ तव्हां सां करायल हूंदो। तव्हां बेधड़क मूंसां ॻाल्हाए सघो था। सॉरी हपी, अस्सलाम वालेकुम। सलाम दुआ मां साइमा जे हथां मोकिलियां थी। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, हीअ मुंहिंजी तमामु प्यारी भेण आहे। मां ओतिरी केयरिंग आहियां हुन जे लाइ। अरे आपी, फिकर करण जी का बि ॻाल्हि न आहे। तव्हां सफ़ा बेफ़िक्र थियो। मां संदसि जो पाण खां वधीक ख़्यालु रखंदो आहियां। इन ई करे त अॼु मुंहिंजी हिकिड़े म्यूज़िशियन सां अपॉइंटमेंट फिक्स कई आहे। ठीकु आहे, त पोइ असांजी मुलाक़ात ज़रूरु थींदी। ओके ओके, इंशाल्लाह, बाय। अच्छा जी, त ॻाल्हि इते अची पहुती आहे, असांखे का ख़बर ई कोन्हे। न आपी, अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे, तव्हां ग़लति न सम्झो। हरू भरू तूं नानी खे पढ़णु सेखार। सच ॿुधाए त कॾहिं खां पियो हले? ही केरु आहे? आपी मुंहिंजो क्लास फेलो आहे महराज। कुझु टाइम लाइ जर्मनी वियो हुयो, हाणे वापसि अची वियो आहे। हलो हलो, सिधो सो छो नथी ॿुधाई त तुंहिंजी दिलि फुरे वियो आहे? न आपी, हू त अच्छा हाणे वञ, हू मिस्कीन माण्हू तुंहिंजे इंतज़ार में सुकी वियो हूंदो। बाय द वे, तव्हां म्यूज़िशियन सां छो पिया मिलो? तूं वरी ॻाइणु स्टार्ट कयो आहे छा? आपी महराज जो इसरार आहे त हू। ओहो, छा ॻाल्हि कजे। माना महराज जे चवण ते ॻाइणु स्टार्ट कयो थी ऐं जॾहिं मूं चयो त जवाबु ॾिनो। ख़ैर, हाणे तूं वञ, बाद में पाण जहिड़ो कंदासीं। जनाब खे पंहिंजो सेल फोन ऑन करण जी फुर्सत मिली वई। साईं, तव्हांजी ही बानी गुस्ताखी कीअं थी करे सघे? फ़ोन ग़लती सां ऑफ थी वियो हुयो। पर इहो त ॿुधायो, ही तलखी छा जी? मुंहिंजी यादि कुझु घणो सतायो अथव छा? तलखी? अर्शीला, तूं मुंहिंजे साम्हूं हुजां त मां तुंहिंजो खून करे छॾियां।
हाय हाय मुंहिंजो ख़ून त तूं अॻे ई करे छॾियो आहे पंहिंजे नेणनि सां। अर्शिला तो जड़ी कमज़ोर ऐं सतही सोच रखंदड़ दोस्त खे मां वाकई सुञाणे न सघियुसि। शेम ऑन मी। सैफ तूं इहो छा पियो चवें? कहिड़ा इल्ज़ाम पियो हणी? बस अर्शिला बस, पंहिंजो जो ड्रामो बंदि कर। मूंखे सभु ख़बर आहे त तूं छा आहीं ऐं तूं छा चाहीं थी। सैफ तूं छा थो चवणु चाहीं? मां कुझु सम्झी न सघी आहियां। अहिड़ो आख़िर छा थियो आहे? कुझु ॿुधाए त सही। मां छा ॿुधायां अर्शिला तोखे? पंहिंजे महाआदि वालिद मोहतरम खां वञी इहो मालूम कर जंहिंजो सहारो वठी तूं मूंखे माणणु घुरे थी। कमज़ोर। व्हाट? सैफी छा मक़सद आहे तुंहिंजो? तव्हां पीउ ऐं धीउ वधि में वधि मुंहिंजी ट्रांसफर कराए सघो था, मूंखे नौकरीअ मां कढाए सघो था, पर हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ अर्शिला, तूं कॾहिं बि मुंहिंजी दिलि में पंहिंजे लाइ मोहबत पैदा नथी करे सघी। सैफ तूं इहो छा पियो चवीं? मां ई तुंहिंजी बदली मतलब ट्रांसफर? प्लीज़ तूं मूंखे वाज़े करे ॿुधाए त मूं छा कयो आहे ऐं मां छो तोखे पाण खां परे कंदसि। अर्शिला तो जेको अॼु दोस्तीअ ते कारो दाग आयो आहे, मूंखां उहो कॾहिं बि न विसरंदो। सोमल जी बेवफ़ाई त मूंखां विसरी सघे थी, पर तुंहिंजी दोस्तीअ ते इहो हयल घाव मूंखां कॾहिं कोन विसरंदो अर्शिला। सैफ अहिड़ो कुझु बि न आहे। तूं छा पियो चवीं? मूंखे कुझु बि सम्झ में नथो अचे। तूं इहो ॿुधाए तूं आहीं किथे? मां हींअर ई अचां पई तुंहिंजी ग़लतफ़हमी दूर थी कयां। जहन्नम जे तरे में आहियां, भली अच। हेलो हेलो सैफ। पाछन पोया हला थो मां बुरी पल पल रोआ थो मां बीड़ा थो मां अकेले सैफ ये छू ॻाल्हाए मूंसां? तुझी बेदर्द दुनिया सां वजूदी वेड़ में वेढ़ल राह हर पल उञायल ॾिस, तूं हाणे हदुनि खे क्रॉस न कर। छा छा जहांगीर, मां थी हद पार कयां या तूं असां ॿिन्हिनि जे विच में हदूं रखणु शुरू कयूं आहिनि? ॾिस मुंहिंजी जान, मां हिन वक़्तु बिज़नेस जे मामलनि में अटकियल आहियां। उते मूंखे तुंहिंजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। तुंहिंजो मूंसां गॾु हुजणु मूं लाइ लकी साबित थींदो आहे, पर हिन वक़्तु तुंहिंजो मूंसां गॾु हुजण जे करे तुंहिंजा सितारा मुंहिंजे बिज़नेस ते असरअंदाज़ पिया कनि। जहांगीर, कहिड़ी किरियल ऐं सथियल ॻाल्हि पियो करीं तूं? मां तोसां मोहबत कंदी आहियां ऐं तूं बि मूंसां मोहबत जो इक़रार करे चुको आहीं। पोइ स्टार सितारा वग़ैरह छा बकवास आहे? आई डोंट बिलीव ऑन स्टार्स। प्लीज़ प्लीज़ जहांगीर। मां तोखे किथे बि चवां त मां तोसां मोहबत नथो कयां। त पोइ ही छा आहे जहांगीर? मां तुंहिंजे करे पंहिंजो वसियल घर छॾियो आहे, पंहिंजो प्यार कंदड़ मुड़ुसु छॾियो आहे, पंहिंजी बहितरीन नौकरी छॾे ॾिनी आहे ऐं तूं आहीं त तूं सितारनि जे सहर में चिंबड़ियो पियो आहीं। तुंहिंजो इहो रोज़ रोज़ जो मिलणो मूंखां नथो सठो वञे। घर छॾियो अथई, नौकरी छॾी अथई, मुड़ुसु छॾियो अथई, मूं त तोखे कोन चयो त इहे सभु कुझु छॾे ॾे। मां तुंहिंजूं सभु ज़रूरतूं पूरियूं कयूं आहिनि। तुंहिंजे घर खां, तुंहिंजी नौकरी खां ऐं तुंहिंजे मुड़ुसु खां वधीक तोखे सुख ॾिना आहिनि। जहांगीर जहांगीर, ही कहिड़ा सुख आहिनि? सॼो सॼो ॾींहुं तुंहिंजे इंतज़ार में तो गुज़री वञे। मूंखे लॻे थो त मां घर जो फर्नीचर थी वई आहियां। इंसान त मां पंहिंजो पाण खे फील ई नथी कयां। जहांगीर जहांगीर
मूंखे मुंहिंजो उहो मर्तबो मोटाए ॾे जेको मां चाहियां थी। मां मोटी अची तुंहिंजे इन्हनि मामलनि खे ॾिसंदुसि। तूं फ़िलहालु इस्लामाबाद हली वञ, उतां जे ॿिन्ही शोरूम खे संभाल। उतां जे मैनेजर खे मूं कॉल करे छॾी आहे ऐं तुंहिंजे अचण जो ॿुधाए छॾियो आहे। हू सभु अरेंजमेंट करे छॾींदो। मां तोसां गॾु हलण थी चाहियां, प्लीज़। हाणे वरी ॿाराणी थी करीं। सिवा तुझे सरे की अमो तू पल पल परे की अमो वे छो अच वे हमोसा रुआ तड़पावे चारे मां। ही तुंहिंजे 1 महीने जो ख़र्चो आहे। जेकॾहिं वधीक तोखे ज़रूरत पवे त शोरूम तां खणी वठिजां। जहांगीर, सिर्फ 1.5 लाख? तुंहिंजे ॾिनल प्यार जे साम्हूं हे कुझु बि न आहे। मुंहिंजो प्यार तुंहिंजे इन्हनि पैसनि जो मुल नथो घुरे। जहांगीर, मूंखे तुंहिंजो साथ घुरिजे, उहो साथ जेको तो मुंहिंजे उन्हनि ॾुखियनि ॾींहंनि में ॾिनो हुयो जॾहिं मां सेफ सां ख़ुशि न हुयसि। ॾिस सोमल, तूं रियलिस्टिक थी, हक़ीक़तुनि खे सम्झ। पाण घणा मैच्योर आहियूं, सभिनी मामलनि खे बहितर तरीक़े सां सम्झी सघूं था। ही प्यार मोहब्बत, हिक ॿिए जी सपोर्ट, ही सभु कुझु हिकु पासे, पर समाज जी क़दुरु ऐं ज़रूरतूं हिकु पासे, समाज जूं सोढ़ियूं सोचूं ऐं पाबंदियूं हिकु पासे। समाज, जहांगीर, पाण ॿिन्हिनि जे विच में ही समाज किथां अची वियो? ही समाज तोखे उन वक़्तु छो न यादि आयो जॾहिं तो मूंॾां पहिरीं विख खई हुई? ही समाज तोखे उन वक़्तु छो न यादि आयो जॾहिं तूं मुंहिंजे घर मां मूंखे खणी अची हिते रखियो? प्लीज़ प्लीज़ सोमल, ट्राई टू अंडरस्टैंड। मां मोटी अचां त पाण इन्ही मामलनि ते डीपली ॻाल्हाईंदासीं। हाणे प्लीज़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ प्यार ऐं प्रीत जूं ॻाल्हियूं कर। अॼु जेको बि कुझु थियो उहो असां ॿिन्हिनि भेण लाइ तमामु ॾुखाईंदड़ हुयो। ममा त अहिड़ी आहे, पर पापा बि। वालदेन खे जेके पंहिंजे औलाद लाइ ख़ौफ़ ऐं ख़दशा हूंदा आहिनि, खेसि उन्हनि खे अहिड़ी नहज ते पुॼाए छॾींदा आहिनि। ऐं हू सिर्फ़ ऐं सिर्फ़ छोकिरियुनि जी भलाई लाइ इन कंदा आहिनि। उन्हनि जे दिलनि में इन्हनि मामलनि ते पैदा थियो जेको क्रोध हूंदो आहे न, असल में उहो ई प्यार ऐं शफ़क़त हूंदो आहे। पर महराज, असां ग़लति न आहियूं ऐं न ई कॾहिं असां अहिड़ो को अमल कयो आहे। ॾिस साइमा, ॻाल्हि ग़लति ऐं सही जी न आहे। वालदेन जे साम्हूं तूं पंहिंजे कंहिं बि क्लास फेलो सां एॾो फ्रैंक थी ॻाल्हाईंदी ऐं खिली ॻाल्हाईंदी, इहे ख़दशात पोइ जनम वठंदा आहिनि। ॾिस साइमा, ही मोबाइल, इंटरनेट, कम्युनिकेशन जूं जेके बि शयूं आहिनि न, उहे इस्तेमालु करण सां इन शइ खे वाधारो मिले थो। तूं इहो छो कोन पई सोची? केरु थो हिन जो ग़लति इस्तेमालु करे? मूंखे ॾिस, मां त ज़रूरत महिल यूज़ कंदी आहियां। ग़लति इस्तेमालु त थिए पियो ऐं अक्सरियत करे पई। सॼी राति जा फ़ोन जा पैकेज, वालदेन जे एतमाद जो खून थो हुजे थो, ॿियो छा आहे? तूं इहो छो कोन पई सोची? हाणे तूं मास्टर पियो थिए। बाबा, मां मास्टर कोन पियो थियां, पर मां तोखे सिर्फ़ हक़ीक़त पियो बयानु कयां। तूं हिन बहस खे छॾ, हाणे हे ॿुधा तुंहिंजा हो यूनिक सवाल काथे पवंदा? सवाल त पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, बसि रुगो जवाबु मिलण जी देरि आहे। त पोइ भला थी वञे तब आज़माई। पहिरियों सवाल त मुंहिंजो इहो ई आहे, हिकिड़ो राउंड पिज़्ज़ा चोरस बॉक्स में छो था ॾियनि? जेकॾहिं इहो सच आहे त पोइ असां हिते ॿियनि जी मदद करण लाइ आहियूं ऐं ॿिया वरी छो जे लाइ आहिनि? ऐं मुंहिंजो टियों सवाल, गिलू पंहिंजी बोतल खे छो नथो चंबड़े? तूं बि त मुंहिंजे लाइ गिलू खां घटि नाहीं। छा मतिलब? अब कुझु न। ऐं मुंहिंजो आख़िरी चौथों सवाल, ईअं छो आहे त हर माण्हू जन्नत न वञण थो चाहे ऐं मरण बि नथो चाहे? बस खोड़ थियो सवालनि जी इंसाइक्लोपीडिया। हाणे कम जी ॻाल्हि कर। मुंहिंजो मतिलबु त कॾहिं पूरो ई न कयो अथई। मां हिते तुंहिंजे मतिलब लाइ आयो आहियां। मुंहिंजी ॿिनि म्यूज़िशियन सां ॻाल्हि थी आहे, हू तुंहिंजो एल्बम रिकॉर्ड कंदा। हल तली हुननि सां मामला तय कयूं। पर महराज, मुंहिंजो इहो जवाबु नाहे, तूं बहितर ॼाणी थो। पर मुंहिंजी ख़्वाहिश ज़रूरु आहे त तूं पंहिंजे आवाज़ खे हिन सॼी फिज़ा में ख़ुशबू जी विखिरे छॾ। अॼुकल्ह न टीवी चैनल्स ते तमामु घणो कमु पियो हले।
ऐं सुभाणे तोखे एल्बम जी ज़रूरत बि न पवंदी। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश ऐं चाहत जे बारे में तूं छा चवंदे? तुंहिंजी चाहत ऐं तुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो हुजे जो तुंहिंजो जेको आवाज़ आहे उहो माण्हुनि जे समातनि ताईं पहुचणु घुरिजे। तूं इहो छो कोन थी सम्झी? मां छा सम्झां? अॼु आप ई मूंखां पुछो तुंहिंजे बारे में। मूंखे कुझु बि न ॿुधाइनि, पर उन्हनि मुंहिंजी अखियुनि में तुंहिंजी तस्वीर खे पढ़ी वरितो ऐं तूं सां ॻाल्हि कई। लॻे थो त तुंहिंजी जेकी आपी सॻोरी आहे न उहा तो वांगुरु कुर खां सफ़ा आ रही आहे। प्लीज़ महराज, असां दोस्ती को थोरो अॻिते त वधाऊं न। हा हा, तूं इहो ई थी चाहीं न त मां तुंहिंजी अधी पापा जे हथां ज़ाया थियां। मुंहिंजे जज़्बात खे सम्झ यार। ॾिस साइमा, मां हिकु कैरियर ओरिएंटेड माण्हू आहियां ऐं मां रुॻो इहो चाहींदुसि तूं बि अहिड़ी सोच रख। हूं बि मां तो में सिर्फ़ु हिकिड़ो दोस्त ॾिसां थो, ज़ाल न। तूं इहो वाज़े छो न पियो करीं त मां मैरिज मटीरियल न आहियां? ईअं न। ओ ख़ुदा जी बंदी, तूं रुॻो ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।